पंजाब के वॾे वज़ीर मरियम नवाज़ सेहत के शोबे में मरीज़न के बर वक्त सहूलतूं फराहम करण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर की सदारत हेठि थियल इजलास में मरी साहिवाल ऐं सरगोदा में कार्डियोलॉजी सेंटरनि की कारकर्दगी जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में पंजाब के 57 स्पेशलाइज्ड अस्पतालनि की कारकर्दगी रिपोर्ट पिणु पेश कई वई। सूबे की ख़ास अस्पतालुनि में 1 करोड़ 80 लख मरीज़न के फ़ाइदो पहुतो ऐं 3 करोड़ 90 लख मरीज़न के तिबी सहूलतूं फराहम कई वयूं। इन्हनि अस्पतालुनि में 1.92 अरब रुपयनि जी मुफ़्त दवाऊं पिणु फराहम कई वयूं। वॾे वज़ीर मरियम नवाज़ 2 वाज़े हिदायतूं जारी कयूं त मरी ऐं सरगोदा में कार्डियोलॉजी सेंटर जल्द मुकमल तौर ते फ़ाल थियनि ऐं सर्जरी थिएटर मशीनरी ऐं डॉक्टरनि जी भर्ती फौरी तौर ते मुकमल कई वञे। नीदरलैंड सिंध में जदीद ज़राअत आपाशी बोध के इंतजाम ऐं लाइव स्टॉक में सीड़पकारी ऐं तावन वधाइण में दिलचस्पी ज़ाहिर कई है। आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरो ऐं सेक्रेटरी ज़रीफ नीदरलैंड के डिप्टी हेड ऑफ मिशन से मुलाकात कई। मुलाकात दौरान नीदरलैंड सिंध में पायदार ज़राअत बोध के इंतजाम ऐं मौसमियाती लचक में तावन वधाइण में दिलचस्पी ज़ाहिर कई। आपाशी वारे वज़ीर जाम खान शोरो चयो त सिंध लाइ सब खां वॾो ख़तरो बोध आहे ऐं निज़ाम के जदीद साइंसी बुनियादुनि ते ॿीहर डिज़ाइन करण की ज़रूरत है। एक मज़बूत बोध के इंतजाम ऐं नेकाल के मनसूबे खां सवाइ सूबो बोध के ख़तरनि के मुंहुं ॾींदो रहियो आहे। डच टेक्नोलॉजी सिंध में 7 लख खां 8 लख जानवरनि की सेहत के बेहतर बणाए सके थी। इजलास में जानवरनि सीमन ऐं एम्ब्रियो टेक्नोलॉजी समेत प्रोसेसिंग प्लांट्स ते तफ़सीली बहस कयो वियो। प्रोहारीअ में पेस्टोराइजिंग प्लांट कायम करण की तजवीज़ ते पिणु गौर कयो वियो। नीदरलैंड पाणीअ जे इंतजाम फूड प्रोसेसिंग ऐं मौसमियाती तब्दीली के शोबन में गहरी दिलचस्पी जो इज़हार किया है। जे वॾे वज़ीर जो कहना है तो सिंध के एक मजबूत और मुस्तक़बिल लाइ जदीद सेहत के निज़ाम ॾांहुं वठी वञी रहिया आहियूं। तरबियत याफ़्ता इंसानी वसीला एक मजबूत सेहत के निज़ाम लाइ काराइतो साबित थींदा। सिंध हायर एजुकेशन कमीशन के एक सेमिनार में शिरकत खां पोइ वॾे वज़ीर ॻाल्हाईंदे चयो त सिंध हायर एजुकेशन कमीशन की फैकल्टी डेवलपमेंट और लीडरशिप प्रोग्राम सारा जोगा आहिनि। तालीम सेहत और सनत के सार संभाल के विच में तावन वक्त की ज़रूरत है। सिफारिशूं तॾहिं ही असराइतूं थींदियूं आहिनि जॾहिं ये अमली नतीजे पैदा कन। थिंक टैंक्स की सिफारिशुन जो संजीदगी से जायज़ो वरितो वेंदो। सिंध जा इदारा ऐं सनतूं अॻु में ही तावन करे रहियूं आहिनि। गॾियल क़ौमुनि के नए सेक्रेटरी जनरल की चूंड जो अमल शुरू थी वियो। परॾेही न्यूज़ एजेंसी रिपोर्टुनि मूजिब मेंबर मुल्कन के 1 जनवरी 2027 का शुरू थींदड़ नई मुद्दत लाइ सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतेरेस की जाइ ते नामज़दगियूं मोकिलण की दावा ॾिनी वई है। गॾियल क़ौमुनि पारां 194 मेंबर मुल्कन के ख़त में चयो वियो आहे त आलमी बैनुल हुकूमती तंज़ीम के बैनुल अक़वामी लाॻापियनि सिफ़ारतकारी ऐं ॿोलीअ जे महारतनि में वसी तजुर्बो रखंदड़ उम्मीदवारनि की ॻोल्हा करे रही है। न्यूज़ एजेंसी रिपोर्टुनि मूजिब कुछ मेंबर मुल्कन सेक्रेटरी जनरल लाइ एक औरत की चूंड की वकालत करे रहिया आहिनि। जैसे गॾियल क़ौमुनि की क़यादत अफ़सोस से पंहिंजे ख़त में लिखियो है तो अॼु ताईं कंहिं भी औरत सेक्रेटरी जनरल जो उहिदो न संभालियो है। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान में $48 मिलियन के इजाफी फाइनेंसिंग की मंजूरी ॾेई छॾी। ADP के बयान मूजिब फंड बलोचिस्तान सूबे में पानी से लाॻापियल मनसूबन ते ख़र्च कया वेंदा। पानी की फराहमी जो निज़ाम मुतारिफ़ कराइण ऐं पानी के ज़ाया थियण के घटि करण, पानी की सख्त खोट, मौसमियाती असरन के करे सूबे में ज़राअत जो शोबो दबाव हेठि आहे। बलोचिस्तान की मईशत जो भी 4 हिस्सो ज़राअत ते ॿधल आहे ऐं आबादी जो 60% इन शोबे से मसरूफ़ है। ADP जो कहना है तो 1839 हेक्टर बरसात ज़मीनी पानी की फराहमी से बेहतरी ईंदी। इन मनसूबे से ज़ोब और मौला दरिया के बेसन में औरतुनि लाइ रोज़गार और मुआशी मौक़ा ॾिना वेंदा। इन मनसूबे में जापान फंड और हायर लेवल टेक्नोलॉजी फंड में गॾियल माली मदद पिणु शामिल कई वई है।